तव्हांजे कंडियारे जे शहर में जेका सजण साईं जी दरबार है, तव्हांजे हिन इलाइक़े जे मथों या खुदा जी हिकिड़ी रहमत आहे। नौजवाननि खे पटका ॾिसो, ॾंदड़ ॾिसो, नमाज़ूं ॾिसो, ऐं बिना कहे लालच लोभ जे बहिराणनि में वञण, उते तबलीग करण, हेड़े दौर में तमामु ॾुखी ॻाल्हि आहे। तंहिंजे करे तव्हां वटि जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलाम अचनि, तव्हांखे तबलीग कनि, उन्हनि जो क़दुरु कयो ऐं इन्हनि जे सोबत में अचो। अछो बदबो कारे सां रंग न मटाईंदो, आदत ज़रूर मटाईंदो। ठगनि मुलनि सां गॾु वेहंदव, तव्हांखे बेअदबियूं सेखारींदा। चोरनि सां वेहंदव, तव्हांखे खाट सेखारींदा। धाड़ेलनि सां वेहंदव, तव्हांखे अगवाऊं सेखारींदा। पर जे हिननि नौजवाननि सां तव्हां बेसोबत कंदव त तव्हांजे ज़बान ते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो आवाज़ हो।